के अहम ख़बर ॾींदासीं। MP असलम अबड़े जे भाउ ऐं भाइटे जे क़त्ल केस जी जांच में वॾी अॻभराई थी आहे। बलोचिस्तान जे शवाणी ब्रादर्स तरफ़ां वाक़े में मुलविस हुअण जो एतराफ़ कंदे सोशल मीडिया ते एतराफ़ी बयान जी वीडियो वायरल कई वई। कराची पुलिस जो चवणु आहे त ज़ुबैर शवाणी ऐं संदसि साथियुनि अकरम अबड़े ऐं संदसि पुटु शहरयार अबड़े खे क़त्ल करण जी ज़िम्मेवारी क़बूल कई आहे। कराची पुलिस मूजिब जवाबदारनि वाक़े खां पोइ ख़ुशीअ में हवाई फायरिंग करे जशन मल्हायो। कराची पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ बलोचिस्तान हुकूमत सां राब्तो कयो पियो आहे। कराची पुलिस मूजिब ज़ुबैर शवाणी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अबड़ो ख़ानदान खे धमकियूं ॾींदो रहियो आहे। वाक़े जो कारण कराची में ज़मीन जी मालिकी आहे। कराची पुलिस जो चवणु आहे त कुझु साल अॻु ज़मीन जी मालिकी तां जहिड़े में ज़ुबैर शवाणी जे भाउ आसिफ शवाणी समेत 3 ॼणा मारिजी विया हुआ ऐं केस में MP असलम अबड़े ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो हो। इन हवाले सां तफ़सीलात सां राब्तो कयो आहे कराची में सिंध न्यूज़ रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। ख़ालिक, अपडेट कजो इन अहम अॻभराई जे हवाले सां। जी फरा अकरम अबड़ो ऐं संदसि पुटु शहरयार अबड़े खे ज़ुबैर शहवाणी पारां साथियुनि जे समेत जेको आहे त क़त्ल कयो हो। जॾहिं त मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहवाणी बिरादरीअ अॼु प्रेस रिलीज़ जारी करे छॾी आहे, जंहिंमें हुननि इहो चयो आहे त अकरम अबड़े खे जेको आहे हुनजे पुट खे हुननि जेको आहे त क़त्ल कयो आहे ऐं संदनि जेके दोस्त आहिनि जेके हिन वक़्तु ज़ख़्मी आहिनि उन्हनि जे लाइ हू दुआ गो आहिनि। उन्हनि जी उन्हनि सां का बि दुश्मनी न आहे, पर उन्हनि जी जेका दुश्मनी आहे उहा MP असलम अबड़ो ऐं संदसि भाउ अकरम अबड़े सां हुई, जंहिंखे हुननि जेको आहे त क़त्ल कयो आहे। काल्ह पुलिस ज़रिए इहा ॻाल्हि ॿुधाई हुई त शहवाणी मोहम्मद अकरम अबड़े ऐं संदसि पुट खे क़त्ल कयो आहे, जंहिंखां पोइ पुलिस ज़रिए इहो बि चयो त गिरफ़्तारी लाइ बलोचिस्तान हुकूमत सां सिंध पुलिस राब्ते में आहे। पर अॼु इहा ॻाल्हि बिल्कुलु ज़ाहिर थी वई आहे, जंहिंखां शहवाणी बिरादरीअ पारां प्रेस जेका रिलीज़ जारी कई आहे, जंहिंमें हुननि इहो चयो आहे त वाक़े जो कारण कराची में ज़मीन जी मालिकी तां थियो आहे। कुझु साल अॻु ज़मीन जी मालिकी तां जहिड़े में ज़ुबैर शहवाणी जे भाउ आसिफ शहवाणी समेत 3 ॼणा मारिजी विया, जंहिंजे केस में MP असलम अबड़ो ऐं ॿियनि खे बि नामज़द कयो वियो। पर हू जेको आहे त ॾाढूणी करण उन्हनि सां न आया ऐं खेनि जेको आहे त मुसलसल शहवाणी बिरादरी धमकी ॾींदी रही हुई अबड़ा बिरादरीअ खे, पर अबड़ा बिरादरी उन्हनि सां को बि मसइलो हल न कयो। जंहिंखां पोइ हुननि जेको आहे त अकरम अबड़े ऐं संदसि पुटु शहरयार अबड़े खे क़त्ल कयो आहे ऐं हवाई फायरिंग बि कई वई ऐं जशन बि मल्हायो वियो बलोचिस्तान में। अॼु शहवाणी बिरादरी पारां इहा ज़िम्मेवारी क़बूल कई आहे ऐं हुननि हिकु प्रेस रिलीज़ बि जारी कई आहे। जी ठीक है, ख़ालिक अपडेट करण जे लाइ वॾी महिरबानी अव्हांजी। नाज़रीन, अव्हांखे अहम ख़बर खां हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं त MP असलम अबड़े जे भाउ ऐं भाइटे जे क़त्ल केस जी जांच में वॾी अॻभराई थी आहे। बलोचिस्तान जे शवाणी ब्रादर्स तरफ़ां वाक़े में मुलविस हुअण जो एतराफ़ कंदे सोशल मीडिया ते एतराफ़ी बयान जी वीडियो वायरल कई वई। कराची पुलिस जो चवणु आहे त ज़ुबैर शवाणी ऐं संदसि साथियुनि अकरम अबड़े ऐं संदसि पुटु शहरयार अबड़े खे क़त्ल करण जी ज़िम्मेवारी क़बूल कई आहे। कराची पुलिस मूजिब जवाबदारनि वाक़े खां पोइ ख़ुशीअ में हवाई फायरिंग करे जशन मल्हायो। कराची पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ बलोचिस्तान हुकूमत सां राब्तो कयो वियो आहे। कराची पुलिस मूजिब ज़ुबैर शवाणी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अबड़ो ख़ानदान खे धमकियूं ॾींदो रहियो आहे। वाक़े जो कारण कराची में ज़मीन जी मालिकी आहे। कराची पुलिस जो चवणु आहे त कुझु साल अॻु ज़मीन जी मालिकी तां जहिड़े में ज़ुबैर शवाणी जे भाउ आसिफ शवाणी समेत 3 ॼणा मारिजी विया हुआ ऐं केस में MP असलम अबड़े ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो हो। इन हवाले सां तफ़सील ॾेई रहियो हो सिंध न्यूज़ रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी।